जी 730 जाम शोए जे मुलाज़िमनि खे 4 महीना गुज़ारण बावजूद भी उन पघारूं न थी सघियूं आहिनि ऐं उन प्रमोशन न थी सघी आहिनि जंहिंजे करे अॼु मुलाज़िम सरापा एहतजाज आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 730 जा मुलाज़िम अॼु 6 ॾींहं बि पंहिंजे मनता जे लाइ ऐं पघारूं जारी न थियण करे अॼु बि एहतजाज में वेठा आहिनि। अॼु निकिर उस में भी अॼु मुलाज़िम 730 जा मुलाज़िम अॼु बि एहतजाज करे आहिनि। असां वधीक ॿुधायूं हालात 2.5 महीने खां वठी 730 में DG साहब मुक़ररु न हो। इन एहतजाज रंग लाथो। इन एहतजाज खां पोइ CM सिंध ऐं लोकल गवर्नमेंट जो सेक्रेटरी नोटिस वठंदे एडिशनल चार्ज ॾिनी वई आहे। जंहिंखां पोइ 730 में नओं DG मुक़ररु थियो आहे त उन जे बावजूदि अञा ताईं इन्हनि जा जेके जाइज़ मुतालबा आहिनि पूरा न थी सघिया आहिनि। पंहिंजे मुतालबा मनता लाइ अॼु बि सरापा एहतजाज आहिनि। जी अचो त हितां जे अॻुवाननि सां मुलाज़िम ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। जी घुर्जनि असां सां जेके इदारे जे अंदरि जेके ज़ातियूं थियनि थियूं नाजाइज़ियूं थियनि थियूं नंढे मुलाज़िम सां उहे न थियणु घुरिजनि ऐं पघारूं वक़्त ते मिलणु घुरिजनि। GP फंड जेको आहे उहो असांजे अकाउंट मां कटिजे थो उहो असांजे अकाउंट में अचणु घुरिजे। हाउस स्कीम असांखे मिलणु घुरिजे। हिन मुलाज़िमनि जो ॿियो त जेको आहे को बि अहिड़ो गैर क़ानूनी या गैर आइनी को मुतालबो कोन्हे। इहो मुतालबो आहे त जेके असांजा जाइज़ असांजा जेके हक़ आहिनि असांजा जेको राइट आहे उहो असांखे मिलणु घुरिजे। सिंध सरकार इन ॻाल्हि जो नोटिस वरितो आहे ऐं इनशाला अॻिते बि बहितरी जी उमेद करे सघिजे। अॼु 6 ॾींहं प्रेस कॉन्फ्रेंस पहिरियां करे ऐं पोइ वेठा आहिनि। इहे मुंहिंजा जेके बि आहिनि इहे सभु मुंहिंजा बचिड़ा आहिनि इहे सभु वेठा आहिनि ऐं इहे पघार जे लाइ वेठा आहिनि। असांखे चोथों महीनो आहे असांखे पघार कोन ॾिनी वई आहे। पहिरियों 3 महीनो हो त मां वेठी हुयमि हाणे 4थो महीनो थी वियो आहे। असांखे पघार बि ईद थी अचे असांखे अञा ताईं पघार कोन ॾिनी वई आहे। जेके मसइला मसाइल आहिनि न उन्हनि जे बारे में मां DG साहब खे चवंदुसि त महिरबानी करे DG साहब हे जेके ग़रीब मुलाज़िम अहिड़ी गर्मी जे बावजूद भी ॿाहिरि वेठा आहिनि ऐं जेको आहे सो स्ट्राइक ते वेठा आहिनि। महिरबानी करे उन्हनि जा मसइला जेके आहिनि से हल कयो ऐं हितां जो निज़ाम जेको आहे उन खे महिरबानी करे सिधो कयो वञे। छो जो हिते जा जेके कुझु ऑफिसर्स आहिनि उन्हनि बिल्कुलु SG खे तबाह करे चुका आहिनि। बिल्कुलु SG खे तबाह करे चुका आहिनि। जहिड़ी तरह सां चइजे ओड़ी तरह सां तबाह करे चुका आहिनि। ऐं जेके 2009 खां वठी हिन महिल ताईं कंहिंजो प्रमोशन न थियो आहे त उन जो सबबु बि इहे असांजा हितां जा ऑफिसर आहिनि जेके पंहिंजा चंद जेके माण्हू आहिनि जिन खे अॻु भराई कयो ॾियो वेठा आहिनि। 2009 खां वठी उहे ई सीटुनि ते वेठा आहिनि। छा ॿिया हिते तइलीम याफ़्ता तव्हांखे नज़र अचनि DG साहब? जे अगरि तव्हांखे नज़र अचनि था त बिल्कुलु इंटरव्यू बि कयो ऐं उन्हनि खां सवाल जवाब बि कयो। अगरि को इंटरव्यू में फेल थो वञे त बिल्कुलु उनजो हक़ न आहे। जे अगरि को पास थो वञे इंटरव्यू में त महिरबानी करे उन सां इंसाफ़ कयो वञे। हीअ जेका रस्म रवाज ख़तमु कया वञनि हिते जे जेको आहे माहौल खे सिधो कयो। 730 जे मुलाज़िमनि जूं तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधियूं। हिन चवणु आहे त असांखे 5 महीना गुज़रण खां पोइ बि असांजी पघार न थी सघियूं आहिनि। हिन खां पोइ हिन इदारे में का बि DPC न वेठी आहे जंहिंजे करे मेरिट ते कंहिंजी बि प्रमोशन न थी सघी आहे। हिननि सिंध हुकूमत ऐं लोकल गवर्नमेंट जा शुक्रगुज़ार आहे त नओं DG साहब मुक़ररु थियण ते इन्हनि शुक्रगुज़ार कयो आहे सिंध हुकूमत जो ऐं सिंध लोकल गवर्नमेंट जो। ऐं हिन उमेद इन्हनि ज़ाहिर कई आहे त नओं DG साहब हिते अची इदारे खे बहितरी ॾांहुं गामज़ कंदो ऐं असांजो